बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्जो 8 सबक ॿियों आहे। सबक जो उनवान आहे इंसानियत। असां हिन सबक में इंसानियत जा आला गुण सिखंदासीं। इंसान खे अल्लाह ताला अशरफुल मखलूक़ात बणाए हिन दुनिया में मोकिलियो आहे। अल्लाह ताला इंसान जी हिदायत लाइ केतिरा ई पैगम्बर सॻोरा पिणु मोकिलिया। उन्हनि इंसाननि खे हक़ ऐं सच जो रस्तो ॾेखारियो। घणी सॻोरे आसमानी किताब नाज़िल कया जिन में ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सम्झायल आहे। इंसान जो सभ खां अहम गुण आहे त हू पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे सुञाणे। अल्लाह साईं जी वॾाई ऐं हेकड़ाई तस्लीम करे ऐं संदसि बंदगीअ जो हक़ अदा करणु घुरिजे। धणी सॻोरो इंसान ते माउ ऐं पीउ खां वधीक महिरबान ऐं शफ़ीक़ आहे। उन जा असां ते अणॻणिया अहसान आहिनि। असांखे घुरिजे त असीं सभ खां वधीक अल्लाह ताला सां मुहबत करियूं। अल्लाह जो प्यारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इंसान ज़ात जो अज़ीम मोहसिन ऐं प्यार कंदड़ आहे। असां ते लाज़मी आहे त पंहिंजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां घणी मुहबत करियूं, संदन अदब एहतराम ऐं हुक्मनि जी पैरवी करियूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त दीनदारी नालो आहे ख़ैर ख़्वाहीअ जो। उन करे असांखे घुरिजे त असीं सभिनी इंसाननि जा घणा थी रहूं। कंहिं बि इंसान लाइ पंहिंजी दिलि में कीनो, कुल्फ़त, साड़ ऐं हसद न रखूं। जेकी माण्हू असांजा मिठ घुरा ऐं मुख़ालिफ़ हुजनि तिन सां बि ख़ैर ख़्वाही ऐं भलाई करणु घुरिजे। ईअं करण सां असांजा बिगड़ियल नाता सुधरी ऐं तालुकात ख़ुशगवार थी सघनि था। माउ पीउ जा औलाद ते हद खां वधीक अहसान आहिनि। तंहिं करे असांखे घुरिजे त माउ पीउ जो चयो मञूं, उन्हनि जे हुकुम जी फर्मा बरदारी करियूं ऐं कंहिं बि हालत में संदन दिलि न रंजायूं। अहिड़ीअ तरह पाड़ेसरियुनि ऐं मिटनि माइटनि सां बि सुहिणो सलूक करण बि इंसानियत जी वणंदड़ वस्फ़ आहे। वॾनि जो एहतराम करणु, हिकु जेॾनि सां मुरवत ऐं लिहाज़ सां पेश अचणु ऐं नंढनि ते महिरबानी करण बि आला इंसानी गुण आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कौल आहे त सभ खां भलो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए। हजतुल विदा जे मौक़े ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु जामिया ख़ुतबो इरशाद फ़रमायो जिन मां मुख्य नुक़्ता ही आहिनि। कंहिं अरबीअ खे अजमीअ ते, कंहिं अजमीअ खे अरबीअ ते का बि फ़ोक़ियत हासिल न आहे। सभु इंसान आदम जो औलाद आहिनि। पाण हिक ॿिए जी जानियुनि, लॼुनि ऐं मिल्कियतुनि जे एहतराम रखण जी तलक़ीन कयाऊं। ॿारनि सां शफ़क़त, यतीमनि ऐं मिसकीननि जी संभाल, औरतुनि सां अदल ऐं संदन हक़ जी हुरमत जी ताक़ीद कयाऊं। संदन हक़नि जी हुरमत जो ताक़ीद कयाऊं। असांखे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे ॾुख न ॾियूं ऐं कंहिंजी दिलि न रंजायूं। जॾहिं असांखे का राहत या फ़ाइदो पहुचे त अल्लाह जो शुक्र अदा करियूं। दुनिया में ॾुखनि खां पोइ सुख मिलंदा आहिनि। तंहिं करे अल्लाह ते मुकमल भरोसो रखी ॾुख जे मरहले मां निकिरण जी कोशिशि कजे। अल्लाह पाक खे मुश्किल कुशाईअ लाइ पुकारण सां ॾुख सुखनि में तब्दील थी सघनि था। मिसकीननि जी मदद करणु, बुखे खे खाराइणु, बीमार खे पुछणु, ज़रूरतमंद जी घुर्ज पूरी करणु, मज़ूर, बेवा ऐं यतीम जी वाहर करणु, मुसाफ़िर ऐं परदेसीअ जी परघोर लहणु, इहे सभु इंसानियत जा आला गुण आहिनि। क़ुरान शरीफ़ में आहे त
अल्लाह जा नेक बाना ज़मीन ते आजिज़ीअ ऐं निवड़त सां हलंदा आहिनि। उन करे इंसानियत जो आला सबक़ उहो आहे त असीं हर क़िस्म जे तकबुर खां बचूं, न्याज़मंदीअ ऐं निवड़त खे पंहिंजी सीरत जो हिसो बनायूं। उन में असांजी इज़त ऐं अज़मत आहे। यादि रखणु घुरिजे त नेकीअ जो बदिलो नेकी ऐं बुराईअ जो बदिलो बुराई आहे। इंसानु जेकी कुझु हिन दुनिया में पोखींदो सो ई आख़िरत में लुणंदो। हिन सबक़ जी मश्क हल कंदासीं। पहिरियों सुवालु आहे, इंसानियत जो सभ खां अहम गुण कहिड़ो आहे? इन जो जवाबु आहे मिसकीननि जी मदद करणु, बुखे खे खाराइणु, बीमार खे पुछणु, ज़रूरतमंदनि जी घुर्ज पूरी करणु, माज़ूर, बेवा ऐं यतीम जी वाहर करणु, मुसाफ़िर ऐं परदेसीअ जी परघोर लहणु। इहे सभु इंसानियत जा अहम गुण आहिनि। ॿियो सुवालु आहे, जेकॾहिं असांखे को ॾुखु पहुचे त छा करणु घुरिजे? इन जो जवाबु आहे दुनिया में ॾुखनि खां पोइ सुख मिलंदा आहिनि। तंहिं करे अल्लाह ते मुकमल भरोसो रखी ॾुख जे मरहले मां निकिरण जी कोशिशि कजे। टियों सुवालु आहे, इंसानियत असांखे छा छा थी सेखारे? इन जो जवाबु आहे त इंसानियत असांखे सेखारे थी त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे ॾुख न ॾियूं ऐं कंहिंजी दिलि न रंजायूं। चोथों सुवालु आहे, इंसानियत बाबति पाण सॻोरनि छा फ़रमायो आहे? इन जो जवाबु आहे इंसानियत बाबति पाण सॻोरनि फ़रमायो आहे त कंहिं अरबीअ खे अजमीअ ते, कंहिं अजमीअ खे अरबीअ ते का बि फ़ोक़ियत हासिलु न आहे। सभु इंसान आदम जो औलाद आहिनि। ॿियो सुवालु आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखी उहे जुमलनि में कमु आणियो। पहिरियों लफ़्ज़ आहे अशरफ, जंहिंजी माना थींदी आला या बहितर। त इन जो जुमिलो थींदो असांखे अल्लाह ताला अशरफुल मख़लूक़ात बनाए हिन दुनिया में मोकिलियो आहे। ॿियो लफ़्ज़ आहे मटघुरा, जंहिंजी माना थींदी नफ़रत करण वारा। इन जो जुमिलो थींदो जेके माण्हू मुठघुरा ऐं मुख़ालिफ़ हुजनि उन्हनि सां बि भलाई करणु घुरिजे। टियों लफ़्ज़ आहे शफ़क़त, जंहिंजी माना आहे प्यार करणु। इन जो जुमिलो थींदो नंढनि ते शफ़क़त ऐं महिरबानी करण बि आला इंसानी गुण आहे। चोथों लफ़्ज़ आहे ज़रूरत, इन जी माना आहे घुर्ज। इन जो जुमिलो थींदो असांखे ज़रूरतमंदनि जी मदद करणु घुरिजे। पंजो लफ़्ज़ आहे मख़लूक़ात। इन जो जुमिलो थींदो अल्लाह जी, पहिरीं असां माना ॾिसंदासीं मख़लूक़ात जी। इन जी माना आहे अल्लाह जी पैदा कयल ज़ात। इन जो जुमिलो थींदो इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे। टियों सुवालु आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़ जा ज़िद लिखो। पहिरियों लफ़्ज़ आहे गुण, जंहिंजो ज़िद थींदो ख़सलत। टियों आहे कुल्फ़त, जंहिंजो ज़िद थींदो मुहबत। टियों ज़िद आहे ख़ैर ख़्वाही, जंहिंजो ज़िद थींदो बदख़्वाही। चोथों लफ़्ज़ आहे बुराई, जंहिंजो ज़िद थींदो नेकी। पंजो लफ़्ज़ आहे कामयाबी, इन जो ज़िद थींदो नाकामी। चौथो सुवालु आहे मुनासिब लफ़्ज़ चूंडे जुमलनि में ख़ाल भरियो। हेठि ॾिनल लफ़्ज़ आहिनि जंहिंमां असांखे ही ख़ाली जायूं पुर करणियूं आहिनि। पहिरियों आहे अल्लाह पाक इंसान खे ख़ाली जाइ ॾिनल आहे करे दुनिया में मोकिलियो आहे। ख़ाली जाइ में ईंदो अशरफुल मख़लूक़ात। अल्लाह पाक इंसान खे अशरफुल मख़लूक़ात करे दुनिया में मोकिलियो आहे। ॿियो आहे अल्लाह ताला इंसान जे लाइ केतिराई ख़ाली जाइ ॾिनल आहे मोकिलिया आहिनि। ख़ाली जाइ में लिखिबो पैगम्बर। अल्लाह ताला इंसान जे लाइ केतिराई पैगम्बर मोकिलिया आहिनि। टियों आहे इंसान खे ख़ाली जाइ ॾिनल आहे न करणु घुरिजे। ख़ाली जाइ में ईंदो तकबुर, इंसान खे तकबुर न करणु घुरिजे। चौथों आहे असांखे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे बि ख़ाली जाइ ॾिनल आहे जंहिंमें लिखंदासीं ॾुख न ॾियूं। असांखे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे बि ॾुख न ॾियूं। पंजो आहे पाड़ेसिरनि ऐं मिटनि माइटनि सां सुहिणो सलूक करणु। ख़ाली जाइ ॾिनल आहे
जी वणंदड़ सिफ़त आहे। ख़ाली जाइ में लिखंदासीं इंसानियत। पाड़ेसिरियुनि ऐं मिटनि माइटनि सां सुहिणो सलूक करणु इंसानियत जी वणंदड़ वस्फ़ आहे। ॿारो हिन सबक़ में कुझु ग्रामर ॾिनल आहे। सवाल आहे, हेठि ॾिनल जुमलनि मां फ़अल लाज़मी ऐं फ़अल मुतदी धार करियो। पहिरियों आहे असीं रांदि करियूं था। ॿियों आहे अचो त घुमूं। टियों आहे छोकिरियूं किताब पढ़नि थियूं। चौथों घोड़ो डोड़े थो। ऐं पंजों आहे गुलाब राग ॻाए थो। त इन्हनि जुमलनि मां असांखे फ़अल लाज़मी ऐं फ़अल मुतदी धार करे लिखिणो आहे। ऐं इन में सरगर्मी ॾिनल आहे त इंसानी हक़नि बाबति मुख़्तसिर मज़मून लिखो। त उन मज़मून जूं कुझु लाइनूं हिन तरीक़े सां तव्हां लिखी सघो था त असांखे हर कंहिं सां ख़ैर ख़्वाही ऐं भलाई करणु घुरिजे। इंसान जी वणंदड़ वस्फ़ इहा आहे त वॾनि जो एतिराम कनि ऐं हिक जहिड़नि सां मुरवत ऐं लिहाज़ सां पेश अचनि। पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे बि ॾुखु न ॾिजे ऐं मिसकीननि जी मदद करणु, बुखे खे खाराइणु, बीमारनि खे पुछणु, ज़रूरतमंदनि जी घुर्ज पूरी करणु, इहे इंसानी हक़नि में शामिलु थी वञे थो। तव्हां अहिड़ी ई क़िस्म जा कुझु ॿिया जुमिला ठाहे ही मज़मून मुकमल करियो।